आगाह कयो अव्हांखे त तंगवाणी ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उरड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॿारड़ी उड़ी विघे फोत थी वई आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तंगवाणी भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॿारड़ी उरड़ी विघे फौत थी वई आहे। 4 वरियनि जी आयशा शेख दम ॾिनो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अव्हांखे ॾींदा हलूं। तंगवाणी भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॿारड़ी उरड़ी विघे फौत थी वई आहे, जॾहिं त 4 वरियनि जी आयशा शेख दम ॾिनो आहे। बिल्कुलु नाज़रीन, तंगवाणी ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उरड़ी विघे फोती ॿारनि जो अंगु 25 थी वियो आहे। अपडेट कयूं पिया। तंगवाणी ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उरड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॿारड़ी फोत थी वई आहे, जॾहिं त अंगु वधी 25 थी वियो आहे। तंगवाणी भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी विघे फौतनि जो अंगु 25 थी वियो आहे।